कराची जा कोरोना सबब सब खां वधीक मुतासिर थियल इलाइक़नि में अॼु शाम 7 वॻे खां लॉकडाउन कयो वेंदो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्ते में मौजूदु आहे कराचीअ मां मेहरान टीवी जो रिपोर्टर कमर मेमण। जी कमर, तफ़सील छा आहिनि? जी बिल्कुल, शहर में कोरोना की वबा जेका है वह तमाम तेजी से फैली रही है, जैसे रोकण लाइ जेको है हुकूमत पारां शहर जा घणा जेके मुतासिर थियल इलाइक़ा आहिनि उन्हनि खे सील करण जो फैसलो कयो वियो आहे। उन हवाले सां कमिश्नर कराची डिवीजन पारां जेको आहे कराची जे 6 ज़िलनि ते जेके 6 ज़िलनि जो जेके मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलूं आहिनि उन्हनि खे सील करण जे हवाले सां हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इहे उहे जेके यूनियन काउंसिलूं आहिनि जिन में कोरोना जा केसेस तमाम वधीक ज़ाहिर थिया आहिनि ऐं उते जा माण्हू वधीक मुतासिर थिया आहिनि, उन्हनि खे सील करण जो नोटिफिकेशन जारी थियो आहे। नोटिफिकेशन जे मुताबिक़ सील कयल इलाइक़नि में जेको आहे शहरियुनि खे घरनि खां ॿाहिरि निकिरण ते पाबंदी हूंदी। उन्हनि इलाइक़नि में दाख़िल थींदड़ ऐं ॿाहिरि वेंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मास्क पाइण ज़रूरी हूंदो। मुतासिर इलाइक़नि में जेको आहे किराने जी दुकाननि ऐं मेडिकल स्टोरनि खां अलावा तमामु कारोबार जेको आहे बंदि रहंदो। उन्हनि इलाइक़नि में जेको आहे होटलुनि जी जेका टेक अवे आहे ऐं जेका होम डिलीवरी आहे उन ते पाबंदी हूंदी। मोटरसाइकिल जी बेल सवारी ऐं हर क़िस्म जी जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उनखे भी जेको बंदि रखियो वेंदो। घर मां सिर्फ़ु हिकु ॼणो जेको आहे शनाख्ती कार्ड ॾेखारे ख़रीदारी लाइ ॿाहिरि निकिरी सघंदो। घरनि में कंहिं बि क़िस्म जी जेको आहे तक़रीबन ते पाबंदी जेका आहे हूंदी। नोटिफिकेशन मुताबिक़ इलाइक़े जे जेके ग़रीब ऐं ज़रूरतमंद माण्हू आहिनि उन्हनि खे हुकूमत ऐं फलाही इदारनि तरफ़ां जेको आहे मुफ़्त राशन पहुचाइण जो जेको आहे बंदोबस्तु कयो वेंदो। जॾहिं त उन्हनि इलाइक़नि में मोबाइल डिस्पेंसरियूं ऐं मोबाइल यूटिलिटी स्टोर जेके आहिनि उहे पिणु उते पहुचाया वेंदा। उन्हनि इलाइक़नि में जेको आहे लॉकडाउन अॼु शाम 7 वॻे जेको आहे उहो लागू थींदो, जेको 2 जुलाई ताईं जेको आहे जारी रहंदो। कमिश्नर पारां कराची जे 6 ई डिप्टी कमिश्नर खे जेको आहे नोटिफिकेशन ते अमल दरामद यकीन बणाइण ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी जेको कंदड़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई जी हिदायत पिणु कई वई आहे। जी कमर, अवां जी महिरबानी।